मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अल्लाह ताला जा इंसान जे मथां बेशुमार अल्लाह ताला जो इंसान जे मथां बेशुमार नेमतूं आहिनि। वॾे में वॾी नेमत जेकी आहे असां जेको हे पाणी पीऊं था हे ख़ुदा जी वॾी नेमत आहे। हाणे मां पाणी पीतो, मुंहिंजो पाणी आसानी सां मुंहिंजे हलक में हलियो वियो ऐं मुंहिंजे पेट में पाणी पहुतो। इन ते मूंखे शुकुरु करणु खपे, इन ते मूंखे शुकुरु करणु खपे। दुनिया जे अंदरि एतिरा मरीज़ आहिनि जंहिंजो पाणी उनजे हलक खां हेठि न हलंदो। जंहिं टाइम सकरार थींदी आहे, हाणे ॾिसो 2 सेकंड लॻा मूंखे पाणी पीअण में, न लॻा, पाणी फौरी तौरु पीतो ऐं पेट में हेठि लही वियो। इन ते मूंखे जेको शुकुरु करणु खपे त हे अल्लाह ताला मुंहिंजे निज़ाम खे इंतिहाई बहितर बनायो आहे त मुंहिंजो पाणी फौरी तौरु मुंहिंजे जिस्म जे पेट में हेठि लही वियो। दुनिया में वॾे में वॾी नेमत हिकु सिहत आहे। दुनिया में वॾे में वॾी नेमत हिकु सिहत आहे। हे असां सभु परेशान थींदा आहियूं, पैसो न हूंदो आहे, सभु ख़ुदि तव्हांजो पेशो मां मुजीब रहमान बि पैसो न हूंदो आहे, परेशान थींदा आहियूं। पोइ कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त पैसो न आहे कहिड़ी ज़िंदगी आहे, पैसो न आहे कहिड़ी ज़िंदगी आहे। पर इन ते असांजी इन ते नज़र न आहे वेंदी जेको मां राति जो रोज़ु सुम्हां थो सही सालिम, सुबुह सां सही सालिम मां उथां थो, सही सालिम मां घुमां थो। पैसा त हक़ीक़त में मां वटि न आहिनि, पर इन ते असांजी नज़र न आहे वेंदी त मां सही सालिम सुबुह सां सुम्हंदो, राति जो सुम्हंदो आहियां ऐं ठीकु तरीक़े सां सुबुह सां उथां थो ऐं मां खाधो खावां थो ऐं मां घुमां फिरां थो। ख़ुदा जी वॾे में वॾी नेमत इहा ई आहे। हिकु सिहत जो सही हुजणु, हिकु सिहत जो सही हुजणु $अरबनि डॉलरनि खां वधीक जेको क़ीमती आहे। इन ते असांजी नज़र जेको वञे नथी। हिकिड़ो शख़्स हुयो, पाकिस्तान जी ॻाल्हि या ॿाहिरि मुल्क जी ॻाल्हि थी सघे थी, उनजो हिकु एक्सीडेंट थी पियो, पर एक्सीडेंट वॾो ख़तरनाक थियो। एक्सीडेंट हुनजो ईअं थियो त हुनखे ॿिए हंधि काथे बि धकु न लॻो, हुनखे धकु सिर्फ़ु हिकिड़ी जॻह ते लॻो त हुनजी अखि जेकी पिंपड़ी आहे न इहा टुकिजी ऐं कटिजी पई। इहा अखि जेको असांजो पर्दो बंदि थो कयां, बंदि थी थिए वरी खोलियुमि, वरी मां बंदि कयुमि, वरी खोलियुमि। कॾहिं इन ते तसुरु कयो हे ख़ुदा जी सिर्फ़ु हिकिड़ी पिंपड़ी जेकी केॾी वॾी नेमत आहे। एक्सीडेंट में हुनजी हे पिंपड़ी जेकी आहे न हे कटिजी पई था। हाणे हे त अखि बंदि करे पियो, हे अखि बंदि थिए ई न पई। छा था सम्झो, छा था सम्झो उन बंदे जे मथां हिन टाइम छा गुज़रंदी हूंदी। ऐं डॉक्टरनि काफ़ी कोशिशि कई, डॉक्टरनि चयो हे हिसो जेको आहे जोड़ इंतिहाई ख़तरनाक आहे, नामुमकिन लॻे थो असांखे। हे टुकड़ो अखि वारो आहे न, हे जेकी पिंपड़ी आहे इहा कटिजी पई, हाणे कटिजी पई त उहो टुकड़ो किरी पियो न, त हाणे हेॾां वरी अखि बंदि करे न त हे अखि बंदि थिए ई न, त मथो हिसो आहे ई न त बंदि कान थिए। त ॾींहुं राति हिन जी अखि मां पाणी हले पियो, पाणी वहे पियो, पाणी वहे पियो, हथा की हिन जी अखि जेकी आहे उते ई जेको सुसी वई। त छा था सम्झो तव्हां मुस्लमान, जेकॾहिं तव्हांजे जेब में $10 न हुजनि त केतिरी जेको आहे नाशाकरी कंदा आहियो। 1000 रुपयो खीसे में न हुजे त केतिरी नाशाकरी अल्लाह जी कंदा आहियो। हिकु टाइम घर में जेकॾहिं मानी न मिले त केतिरी अल्लाह जी नाशाकरी कंदा आहियो। कॾहिं इन ॻाल्हि ते सोच वीचार कई आहे त ख़ुदा जेकी मूंखे हिकु अखि ॾिनी आहे, ख़ुदा मूंखे जेकी हिकु अखि ॾिनी आहे, इन जी छा जेको क़ीमत आहे, छा इन जो वैल्यू आहे। त हाणे इहा अखि जी जंहिंजी पिंपड़ी कटिजी पई त उनखां पुछा कयो त हाणे इनखे जेकॾहिं कोई चवे न त इहा मां तुंहिंजी ठीकु करे सघां थो, पर मां तोखां $10 करोड़ वठंदुमि, अगरि इन बंदे खे $10 करोड़ जी वुसत हूंदी, मां कसम खणां थो $10 करोड़ भरींदो। त अखि जी हिकिड़ी पिंपड़ी जेको आहे न तव्हांजी $10 करोड़ खां वधीक क़ीमती आहे। हिन टाइम सही साल में ठाहियो कोई बि बंदो, उनखे मां चवां त $1 करोड़ तोखे ॾियां थो, तूं पंहिंजी हिकिड़ी अखि जो तारो वठी ॾे, तव्हां मां कोई बि हा न कंदो। चाहे कोई हा कंदो हिन मजलिस में जेको वेठो आहे, कोई बंदो $1 करोड़ जी तव्हांखे ऑफर करे त हिकिड़ी अखि जेको आहे कढी करे मूंखे ॾे, $1 करोड़ ॾियांदो, असां न ॾींदासीं। त सिहत असांजी ठीकु आहे, इन ते अल्लाह ताला जो शुकुरु कंदा कयो।
इन शइ ते मुतलिक़ अलाह ताला जी सिहत तमामु वॾी नेमत आहे। हिकु ॿिए बंदे जो वाक़ियो हुयो त उहो मानी खाए पियो, मानी जीअं खाए पियो न, मानी खाए पियो। हाणे मानी खाइण खां बाद में जेकॾहिं मां घुमां फिरां लेटां सुम्हां त कंहिं क़िस्म जो कोई बि मुंहिंजी मानी जेको वात खां ॿाहिरि न ईंदी या ईंदी आहे साईं? मानी खाइण खां बाद में जेकॾहिं अगरि मां सुम्ही पवां त मानी वात खां ॿाहिरि न ईंदी आहे? या अलाह ताला अहिड़ो सिस्टम लॻाए छॾियो आहे, मानी खाइण खां बाद में हे बंदो सिधो हीअं बीठो आहे न, अगरि हिन बंदे खे हीअं ऊंधो बीहारे वञे न त बि इहा मानी जेको आहे वात खां ॿाहिरि न ईंदी, सिधो आहे। पर हिनखे जेकॾहिं हीअं ऊंधो बीहारे वञे न, ख़ुदा अहिड़ो सिस्टम रखियो आहे त मानी खाओ त हिन खां बाद में मानी तव्हांजी ॿाहिरि न ईंदी, उहा अंदरि फिक्स थी वई, मुख़्तलिफ़ जेको आहे जॻहियुनि ते हली वई। कॾहिं कॾहिं अलाह माफ़ु करे बीमारी खां हर टाइम ख़ुदा खां पनाह घुरंदा कयो त बीमारी इंतिहाई वॾी ख़तरनाक हूंदियूं शयूं। बीमारी सां कोई बि बंदो मुंहुं नथो ॾेई सघे। हिकु बंदे खे अहिड़ी बीमारी लॻी मानी खाइण खां बाद में थोरो जेकॾहिं हेॾे पासीरे ते थिए सॼी उहा मानी पेट वारी ॿाहिरि। अञा सुम्हणु परे जी ॻाल्हि आहे, कोई बंदो चए न साईं सुम्हण जे करे ओगारी अची वियसि, हिन खां बाद में सॼो खाधो ॿाहिरि थो निकिरे। मानी खाइण खां बाद में थोरो रुगो पासो लॻाए उहो सॼो जेको आहे खाधो ॿाहिरि, त केतिरो इहो बंदो मुशक़त में हूंदो। त हर टाइम अलाह ताला जी तरफ़ बंदो रुजू थिए, हर हिकु हालत में शुकुरु करण जी कोशिशि कयो। जॾहिं शुकुरु कंदो अलाह ताला नेमत खे वधाईंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां नाशागिरी कंदा आहियो न, जॾहिं नाशागिरी कंदा आहियो त पोइ अलाह ताला उन नेमत खे वापसि मोटाईंदो आहे। ऐं असांजा हॾा इंतिहाई मज़बूत आहिनि, बिलफर्ज़ जेकॾहिं धकु लॻी वञे थोरो घणो त हेॾो टुटिबो न आहे। हे मज़बूत अलाह ताला जोड़ अहिड़ो मज़बूत रखे छॾियो आहे। अलाह माफ़ करे कोई एक्सीडेंट थी वञे हुन में कंहिं बंदे जी ॿांह मां भॼी पए त ॿी ॻाल्हि आहे, उहो बि ज़ोर सां जॾहिं धकु लॻे, न त हे असांजा हॾा जेको आहे न वॾो मज़बूत जेको आहे वैल्यू रखनि था। हिकिड़ी अहिड़ी बि दुनिया जे अंदरि बीमारी आहे जेकॾहिं उहा हॾनि खे उहा बीमारी लॻे, काफ़ी माण्हुनि खे लॻी आहे हॾनि में उहा जेकॾहिं बीमारी लॻे, अलाह माफ़ करे कोई उनखे हथु ॾींदो न, हथु नॉर्मली जेकॾहिं उहो ज़ोर ॾींदो हॾो भॼी पवंदो। ॿांह खे मरोटे बिल्कुलु न, थोरो हिनखे ॿांह खे रुगो ईअं ज़ोर ॾींदो न त हॾो उते वियो। हे काफ़ी माण्हुनि सां इहे बीमारी में इहे वाक़िया थिया आहिनि। इनखे चइबो आहे हॾ वारो मर्ज़। हॾा तव्हांजा इंतिहाई कमज़ोर उन बीमारी में थी वेंदा। त तमामु ॻाल्हि जो ख़ुलासो इहो आहे, अलाह ताला सिहत ॾिनी आहे, अलाह ताला जवानी ॾिनी आहे। इन जवानी में सिहत में इबादत करे वठो, सुभाणे मुमकिन आहे बीमारी अची वेंदी न, पोइ मुमकिन आहे पोइ उन टाइम तव्हां रोअंदो बि सही ऐं अलाह ॼाॾो गिड़गड़ाईंदो, या अलाह हाणे सिहत ॾे मां वञी करे नमाज़ पढ़ां, पोइ शायदि उहो मथां टाइम न मिले। शायदि उहो अलाह ताला पोइ बाद में अलाह ताला उहो टाइम न ॾे। हिन टाइम अलाह ताला इहो टाइम ॾिनो आहे त पौड़प अचण खां पहिरियां जवानी जो क़दुरु करे वठो। सुभाणे तव्हां पौड़प में अहिड़ी इबादत नथा करे सघो, पौड़प में अहिड़ो उमिरो नथा करे सघो, अहिड़ो हज नथा करे सघो जेको तव्हां जवानी में करे सघंदो। त पौड़प खां पहिरियां जवानी जो क़दुरु कंदा कयो। हा, बीमारी खां पहिरियां सिहत जो क़दुरु कंदा कयो। हिन सिहत में अलाह जो शुकुरु कंदा कयो त या अलाह तूं सिहत ॾिनी आहे, मां इन ते हर टाइम तुंहिंजो शुकुरु करण जे लाइ मां तयारु आहियां। ऐं फ़क़ीर थियण खां पहिरियां माल अलाह ताला अहिड़ो आहे उनजो बि क़दुरु कंदा कयो। पैसे खे लुट मार हीअं उॾाईंदा न कयो। पैसे खे बिल्कुलु बंदो फज़ूल जेको आहे फज़ूल ख़र्च करण खां बाद में बंदो सुञो इंतिहाई घणो थी वेंदो आहे। त पैसो माल जेको आहे न, माल हे ख़ुदा ताला अलाह ताला जी नेमत आहे। जेकॾहिं उहो माल सही थो इस्तेमालु थिए, अलाह ताला जी रज़ा में इस्तेमालु थिए थो न, त हे नेमत आहे। माल जूं ॿ कंडीशनूं, हिकिड़ो अहिड़ो माल हूंदो आहे जंहिं माल जे ज़रिए सां बंदो गुनाह कंदो आहे घणा, त अहिड़े माल खां तौबा करण जी कोशिशि कयो। अलाह ताला अहिड़े माल खां तमामु मुस्लमान खे बचाए। त पहिरियों बंदो बिल्कुलु सुञो हुयो, काफ़ी अहिड़ा माण्हू असां बि ॾिठा इंतिहाई वॾा सुञा हुया, पर उन टाइम शरीफ़ बि हुया। पर पैसो जो अचानक अची वियो त पोइ ॾिठोसीं शराब पीअण बि उन शुरू कयो, दादागिरी करण बि उन शुरू कई। त इहो माल उहो आहे जेको हिनखे जनम जे तरफ़ वठी वञे। त अहिड़े माल खां अलाह ताला तमामु मुस्लमान खे महफ़ूज़ रखे। ऐं ॿियो जेको माल हूंदो आहे, बंदो पहिरियों शरीफ़ हूंदो आहे, अलाह ताला अचानक माल ॾिनो त हाणे हिन माल मां ज़कात बि कढे थो, इन माल मां हज बि करे थो, ऐं ग़रीबनि जे मथां इहो माल इस्तेमाल बि कंदो अचे थो। त अहिड़े माल ते बंदो अलाह ताला जो शुकुर बि करे ऐं अहिड़ी तरह सुञाब खां पहिरियां
इन माल जो जेको आहे क़दुरु करे। जॾहिं बि को बंदो नेमत जो क़दुरु न कंदो, अलाह ताला उहा नेमत हुन खां खसे वठंदो आहे। नेमत में सभु शयूं अची थियूं वञनि, नेमत में घरवारी बि अचे थी वञे, नेमत में तव्हांजी औलाद बि अची थी वञे, तव्हांजी सिहत बि अची थी वञे, तव्हांजो पैसो बि, बहरहाल घणियूं शयूं आहिनि जंहिंखे असां डिटेल सां जेको आहे हिन टाइम बयानु नथा करे सघूं। इस्लाम हिकु अमुन वारो मज़हब आहे, इस्लाम हिकु फलाहियत वारो मज़हब आहे, ऐं इस्लाम जेको आहे एतदाल वारो मज़हब आहे। इन मज़हब ॾिसो ख़राबी मुजीब रहमान में थी सघे थी, ख़राबी इस्लाम में जेको कॾहिं बि न थींदी। ग़लति जेको आहे मुजीब रहमान थी सघे थो कंहिं जॻह ते, इस्लाम जेको कंहिं क़िस्म जो कोई बि ग़लति न थी सघंदो। त दुनिया जा काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे इन ॻाल्हि ते काफ़ी एतिराज़ु कंदा आहिनि त यार हे ॾिसो हे मुस्लमान जी कंडीशन आहे, हे मुस्लमान हे ईअं थो करे, त असां चवंदा आहियूं इन मुस्लमान खे ॾिसण जी कोशिशि न कयो। जेकॾहिं इस्लाम खे ॾिसण जी तव्हां कोशिशि कयो था न त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत खे ॾिसो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे ॾिसो, सहाबा जी ज़िंदगी खे ॾिसो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके शागिर्द स्टूडेंट आहिनि न उन्हनि खे ॾिसो, उन्हनि इस्लाम ऐं उन कहिड़ो एतदाल करे ॾेखारियो आहे। बाक़ी हिन टाइम काफ़ी जेके माण्हू आहिनि जेके असांखे काफ़ी मुस्लमान जी तरफ़ ॾिसंदा आहिनि, यार ॾिसो मुस्लमान केतिरो धोखेबाज़ आहे, ऐं मौलवी ॾिसो फलाणो जेको एतिरा परवा पैसा जेको खाई वेठो आहे। त मां चवंदो असांजे लाइ हुजत जेकी आहे न उहो मौलवी हिन ज़माने जो न आहे। सही ॻाल्हि सम्झ में अचे थी? काफ़ी माण्हुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे न त नमाज़ असां न पढ़ंदासीं, यार छाजे करे तूं नमाज़ न पढ़ंदे, यार हे ॾिसो हे मौलवी नमाज़ बि पढ़े थो ऐं ग़लति कम बि करे थो, त पोइ मां नमाज़ छो पढ़ां। त मां चवंदुमि इहो मौलवी ग़लति थी सघे थो, इस्लाम ग़लति न थी सघंदो। त तूं नमाज़ पढ़ंदे अलाह ताला तोखे क़यामत ॾींहुं अजर ॾींदो। त कंहिं बि बंदे खे ॾिसी करे, उनजी ख़राबी खे ॾिसी करे, उनजे फॉल्ट खे ॾिसी करे तव्हां पंहिंजी नेकी खे छॾण जी कोशिशि न कंदा कयो। सखी आहियो न, सखी अलाह ताला मालिक सखी आहे न, सखावत तव्हां कयो था, कंहिं जॻह ते का सखावत तव्हां कई, पर तव्हां उते ॾिठो उते तव्हांखे माण्हू भलो न मिलियो, त हाणे ईअं बिल्कुलु थियणु न खपे त तव्हां सखावत ई बंदि करे छॾियो। ठीकु आहे उहो माण्हू सही न हुयो, मुंहिंजी रक़म खे ठीकु इस्तेमालु न कयो, मां इहा सखावत ॿिए हंधि करण जी कोशिशि कयां थो। त इंसान खे अलाह ताला अक़ुलु ॾिनो आहे, अलाह ताला शौर ॾिनो आहे। हिन दिमाग़ खे, हिन अक़ुल खे असां एतदाल सां हलाइण जी कोशिशि कयूं, एतदाल सां हलण जी कोशिशि कयूं। ज़माने आख़िरी मां हिकिड़ी बसि ॻाल्हि करे इन खां बाद में सुवाल जेको आहे पढ़णु शुरू कंदुमि। ज़माने में काफ़ी माण्हुनि जा जेको मामला थियनि था, काफ़ी मामला ऐं मामलात जे अंदरि ज़िम्मेवार कॾहिं बि कंहिंजा न थींदा कयो। इहा ॻाल्हि हिन टाइम शायदि कंहिंखे सम्झ में न अचे, ज़िम्मेवार न थींदा कयो। इन में अदावत बि थिए थी, दुश्मनी बि थिए थी। मां चवां थो भाउ जा बि ज़िम्मेवार किथे न पवंदा कयो। बाद में जेकी मुसीबत तव्हांखे ॾिसणी पवंदी न त उहा भाउ खे ॾिसणी न पवंदी। धोखो बि हिन टाइम आम थी वियो आहे, भाउ सां यार धोखो थो करे, भाउ सां, त ॿारहें माण्हू खे बिल्कुलु छॾे ॾींदा कयो। कोई जेकॾहिं दोस्त तव्हांखे चए थो न तूं मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहीं, इख़लाक़ वारो दोस्त आहीं, फिलाणी जॻह ते तूं मुंहिंजो ज़ामिन थी, त दोस्त खे चओ त इहा खोपड़ी ख़राबु जेको आहे न मुंहिंजी 2-3 साल पहिरियां हुई, इहा खोपड़ी मुंहिंजी ख़राबु 2-3 साल पहिरियां हुई, हाणे अलहमदुलिल्लाह इहा खोपड़ी मुंहिंजी जेको जॻह ते आहे। त बिल्कुलु साईं ज़िम्मेवार न पियो, हे ज़मानो न आहे। ॾिसो मां बार बार इहा ॻाल्हि आणींदो आहे न त जंहिं माण्हू खे अलाह जो ख़ौफ़ नथो थिए, अलाह जो, उनजी कंडीशन चेक कंदा कयो, कंडीशन त इहो माण्हू नमाज़ पढ़े थो नथो पढ़े। जेकॾहिं 5 वक़्तु नमाज़ रूटीन सां सही थो पढ़े न त पोइ बि तकड़ में जेको भरोसो न कंदा कयो। सभ खां पहिरियों उनजी ज़िंदगी चेक कंदा कयो। हिकिड़ो बंदो अलाह सां सचो न आहे, अलाह जो फ़र्ज़ु जेको अदा कंहिं क़िस्म जो कोई बि नथो करे, नमाज़ ई नथो पढ़े, इन जो जेकॾहिं मां सुभाणे ज़िम्मेवार थींदुमि त हे त ज़ालिम खे पिटाईंदो पोइ। त असांजे मुस्लमान जे अंदरि इंतिहाई वॾो हाणे हिन टाइम धोखे जो क़िस्म आहे, कंहिंखे ज़ामिन विझी करे इन खां बाद में मार्केट का शॉट, कंहिंजे मथां एहसान कंदा कयो, बसि एहसान रम अची वञे न, कंहिंखे पैसा कुझु ॾेई छॾींदा कयो बसि, बाक़ी पैसा ओधर ते कंहिंजो ज़िम्मेवार, हे इंतिहाई, हे दुश्मनी थींदी हिकिड़ी दुश्मनी, जंहिंखे बाद में तव्हां बि मुंहुं न ॾेई सघंदो, अॻिलो बंदो बि मुंहुं न ॾेई सघंदो। यार उहो सहाबा जो ज़मानो हुयो, पाकीज़ा ज़मानो हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में जेको 200, 300, 400, 500 साल जेको ज़मानो न, यकीन कयो ख़ैर वारो ज़मानो, हे असांजो शर वारो ज़मानो आहे, इंतिहाई शर वारो ज़मानो आहे। माण्हू खे पंहिंजे भाउ जो बि ख़्यालु न थींदो, त तव्हां वरी दोस्तनि ते यकीन करे जेको उन जा ज़ामिन पवंदा आहियो, उन जा मामला एॾा सारा कंट्रोल में कंदा आहियो, त
त दुनिया में असां बि उथिया वेठा आहियूं, असां इहे मामला ॾिठा आहिनि, त इन मामलनि खे बचंदा कयो, पंहिंजे वॾनि सां मशवरो सलाह जेको आहे लाज़िमी कंदा कयो। नंढा आहियो न, हे नंढी असांजी जेको नौजवान नस्ल आहे इहा फौरी तौरु हर जॻह ते हाकंदी आहे। कॾहिं बि कोई मामिलो अचे, कॾहिं बि को सिस्टम हुजे, को दोस्त काथे हिकिड़े वॾे मामले में तव्हांखे विझण जी कोशिशि करे थो, सभ खां पहिरियों हुनखे चवंदा कयो त अॿे सां सलाह करे पोइ तोखे बाद में मां ॿुधाईंदुमि। अॿे सां मशवरो करे बाद में, अॿो न आहे न, वॾे भाउ सां मशवरो करे बाद में मां तोखे ॿुधाईंदुमि। त दोस्ती मामले में इंतिहाई एहतियात सां हलण जी कोशिशि कयो। अलाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी मुंहिंजी? को अरबी त नथो ॻाल्हायां न साईं मां?